नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस करो। वज़ीर आज़म इमरान खान कराची में ग्रीन लाइन बस मंसूबे जो इफ्तिताह करण लाइ इस्लामाबाद में रवानो। 2 हफ़्ता ट्रायल ऑपरेशन खां पोइ 25 दिसंबर ते मंसूबे जो कमर्शियल ऑपरेशन कयो वेंदो। वज़ीर आज़म सां PTI जे अॻवाननि पारां मुलाक़ात करण जो इम्कान। इमरान खान सां गवर्नर हाउस में वापारियुनि जो वफ़द भी मुलाक़ात कंदो। ऑपोजिशन के दबाइण लाइ कूड़ा रेफरेंस ठाहिया वेंदा आहिनि। वज़ीर आज़म खे तख्तियूं लॻाइण ऐं तक़रीरूं करण जो शौक़ु आहे। नाम निहाद एहतसाब कंदड़नि जो हिकु ॾींहुं ज़रूर एहतसाब थींदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो कराची में मीडिया सां ॻाल्हि कई। वज़ीर आज़म चवंदो हो आपघात कंदसि IMF वटि न वेंदसि। वफ़ाक़ वाइदा करण बावजूद सिंध में को बि कम नाहे कयो। मकानी इख्तियार हेठी सतह ते मुंतकिल थियण घुर्जनि। ख़ासि तौर ते कराची में इख्तियार हेठी सतह ते मुंतकिल थियनि। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जो मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो गवर्नर अवामी मफ़ादनि वारो बिल एतराज़ वारे वापसि करे छॾियो। सॼी दुनिया में पेट्रोल जूं क़ीमतूं घटिजी वियूं आहिनि पर हिते साॻिया अघ मुक़ररु थियल आहिनि। मुल्क में कोरोना वायरस विघे नव मरीज़ फौतन जो अंग 28,812 थी वियो। 24 कलाकनि दौरान 313 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,88,366 थी वियो आहे। कोरोना वायरस के 12,50,069 मरीज़ शिकस्त ॾेई सहतियात थी विया आहिनि। हाकारी शरह 0.72% रही। जिकबाद में सखर ट्रिब्यूनल के हुक्म बाद NA 196 ते ॿीहर ॻणप शुरू। ॻणप वारे अमल खां अॻु सिक्योरिटी इंतजाम इंतहाई सख्त। रिटर्निंग ऑफिसर 10 दिसंबर ॿीहर ॻणप लाइ मुक़ररु करे छॾी। मीरपुर बाथिलो में प्यार जे पढ़ण लाइ निकितल नारी जी पलान में गुज़रियल ॾींहुं अगवा थियल 2 औरतुनि ऐं 2 मासूम ॿार वापसि न थी सघिया। अगवा थियल औरतुनि जे वारसनि जो SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो अगवा थियलनि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो।